इकबाल ज़िला जैकाबाद पूरे सिंध जिया ज़िले जैकाबाद में भी अॼु खां पोलियो मुहिम जो आगाज़ थी वियो आहे। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र पोलियो मुहिम जे पहिरें ॾींहं ते मुख़्तलिफ़ ट्रांज़िट पॉइंटनि जो दौरो करे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारींदड़ टीमुनि जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र यूसी अहमदपुर जो दौरो कियो, जिते डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र API वैक्सीनेटर ख़िलाफ़ पैसा वठण जी शिकायत जो नोटिस वठंदे DSP PPHI खे हिदायतूं जारी कंदे चयो त जल्द खां जल्द मामले जी जांच करे खेसि रिपोर्ट पेश कई वञे। डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र ट्रांज़िट पॉइंट ऐं उमराणी लाड़े जो दौरो पिणु कयो, जिते हिन टीमुनि जे कम जो जाइज़ो वरितो। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र ठुल में यूसी अहमदपुर यूसी गड़ी चंड जे टीमन आबाद ट्रांज़िट पॉइंट ठुल 1 ठुल 2 ठुल 9 सैदो कोट ऐं दीनपुर यूसिस जे UCMOs पोलियो जी टीमन ऐं एरिया इंचार्जनि सां गॾिजाणी पिणु वई। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र लाॻापियल समूरनि अमलदारनि खे हिदायत कई त पोलियो मुहिम खे कामयाब बणाइण जे लाइ समूरा वसीला कुतब आंदा वञनि। ज़िले अंदरि को बि ॿार पोलियो जा फुड़ा पियण खां महरूम न रहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर जैकाबाद अबरार जाफ़र ॻाल्हाईंदे चयो त पूरी सिंध जिया जैकाबाद ज़िले में भी अॼु खां पोलियो मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। तमामु वालिदैन खे गुज़ारिश थी कजे त पोलियो खां बचाव जे लाइ पंहिंजे वारनि खे पोलियो जा फुड़ा लाज़मी पियारियो त जीअं अव्हां जा ॿार हमेशह लाइ माज़ूरी खां बची सघनि।